ब्रिगेडियर साहब, तव्हां हिकिड़ा ब्रिलियंट स्टूडेंट रहिया हुआसीं थोरो घणो हा। त तव्हां चाहियो हा त डॉक्टर बणिजी सघो हा, इंजीनियर बणिजी सघो हा, CA करे सघो हा, पर तव्हां आर्मी जॉइन करण जो ई वीचार कीअं कयो? साईं, उन ॾींहंनि में तव्हां जीअं चयो भई डॉक्टर ऐं इंजीनियर बसि, ॿियो कुझु हूंदो ई कोन हो। CA बि घणो पोइ आया, पर असांजे घर में मां पंहिंजे नाने खे ॾिसंदो हुउसि। नाने साहिब जो नालो हूंदो हो कैप्टन बाशोमल चंदनानी। डॉक्टर हुआ, रॉयल इंडियन आर्मी मेडिकल कोर में रिज़र्विस्ट जेके हूंदा उन्हनि में हूंदा। त उन्हनि खे ॾिसंदा हुआसीं भई वॾी फटफटी में ईंदा हुआ, मथां उहो जेका पीक कैप जंहिंखे चवंदा आहियूं उहा पियल हूंदी, त ॾाढो रुतबो लॻंदो। कराची में हूंदा, असां मोकलुनि में कॾहिं कॾहिं कराची में वेंदा हुआसीं। तंहिंखां पोइ वरी ॾिठो मां पंहिंजे मामे खे, मेजर चंदनानी, शिवाराम चंदनानी, उन खे बि ॾिठोसीं। तंहिंखां पोइ दिलि में आयो त भई डॉक्टर इंजीनियर त ठीकु आहे, मां फ़ौजी ऑफिसर थींदुसि। जॾहिं स्कूल में हूंदा हुआसीं, नॉर्मल एसे हूंदी भई वॉट इज़ योर एम इन लाइफ, सभई ॿार चवंदा कोई डॉक्टर, कोई हे कोई हू। मां हिकिड़ो हूंदो जेको चवंदो भई आई विल बी एन आर्मी ऑफिसर। त हमेशह उहा मुंहिंजी एसे जेका हूंदी सभु पढ़ी वेंदी हुई त भई हीअ अलॻि माण्हू आहे। त उन हिसाब सां शुरू खां वठी इहो ई हो। वरी जॾहिं कॉलेज में वियासीं त एल्फिंस्टन कॉलेज में हुउसि। इंसिडेंटली मां इहो ॿुधायां त मां सिंधी स्कूल में पढ़ियलु आहियां, वर्नैकुलर में पढ़ियलु आहियां। तंहिंखां पोइ बि जॾहिं असांजी अंग्रेज़ी हूंदी सा ॿियनि खां सुठी हूंदी। एल्फिंस्टन कॉलेज NCC जॉइन कईसीं। NCC में यूनिफॉर्म हूंदी, कैंप लॻंदी हुई। हाणे कैंप हिकिड़ी लॻी असांजी खड़कवासला में, जिते नेशनल डिफेंस अकेडमी आहे। NDA में कोन लॻी कैंप, पर NDA जे हुन पासे, डैम जे हुन पासे ॿी कैंप जी जॻह उते हुई। त उतां मां हिकिड़ो मुंहिंजो दोस्त पंधु डैम क्रॉस करे NDA में वियासीं। ॾिठोसीं त मां अञा ताईं इहा ॻाल्हि विसरंदी कोन्हे। टाइम हो मई जून 1956। NDA ॾिठी, पोइ त ठाणियो त भई NDA में वञिणो आहे, पर माइट वञणु ॾियनि। हिकिड़ो पुटु सिकी लधो, ॾाॾे जो हिकिड़ो पोटो, ॿियो कोई हो कोन। त रेज़िस्टेंस हो ॾाढो। ऐं मुंहिंजे पीउ पंहिंजे वॾे भाउ खे दीवान रामचंद्र खे भोपाल मां घुरायो, भई तूं अची सम्झाइसि, असांजी त कोन थो ॿुधे। पर पोइ जॾहिं ॿिन्ही भाउरनि ॾिठो त भई अथसि मर्ज़ी ॾाढी, त चयूं वञणु ॾेसि, पास थोरी थींदो, वञी फेल थी वेंदो, पोइ ॾिसंदासीं। एग्ज़ाम टफ थींदो आहे, छाकाणि त रिटन बि टेस्ट हो, UPSC जी टेस्ट हुई। UPSC में त मां थोरो घणो पढ़ाई में सुठो हूंदो हुउसि, त उहा त मूंखे ख़बर हुई मूंखे कोई फेल करे कोन सघंदो, सिलेक्शन में थींदुसि। तंहिंखां पोइ थींदी आहे सर्विसिस सिलेक्शन बोर्ड, जंहिंमें फिज़िकल ॻाल्हियूं काफ़ी कराईंदा आहिनि। त उन में बि जोश जोश में हिकिड़ी त ॿुधायांव त टार्ज़न जंप थींदो आहे। त टार्ज़न जंप में केतिरा छोकिरा विच में किरी पवंदा खॾ में। मां पकिड़े रसी ज़ोर ॾेई हुन पासे पहुतुसि त जेका खॾ हुई उन खां बि घणो अॻिते निकिरी वियासीं। त उते सभिनी ताड़ियूं वॼायूं, भई मुंबई जो छोकिरो आहे। नॉर्मली ॿिया जेके पंजाबी वग़ैरह ईंदा हुआसीं तगड़ा हूंदा, मां थोरो बदन में हल्को हूंदो हुउसि, पर तॾहिं बि सिलेक्ट थी वियासीं। टोटल 39 छोकिरा आया, 39 में 4 सिलेक्ट थिया, जंहिंमां मां हिकिड़ो हुउसि। तंहिंखां पोइ मेडिकल थियो। जॾहिं घरु आयासीं त सभिनी चयो वेंदा हीअ त पास थी वियो आहे। त पोइ चयूं भई हाणे जेकॾहिं अथसि मर्ज़ी, करे बि वियो आहे त वञणु ॾियोसि। तंहिंखां पोइ त मां वरी वापसि कोन मुड़ी ॾिठो आहे। 2 जनवरी 1957 असां पहुतासीं खिड़की स्टेशन ते, ऐं उते साम्हूं केरु आयो, हिकिड़ो 6 फुट 4 इंच कदावर अंग्रेज़। उनजो नालो हूंदो रेजिमेंटल सार्जेंट मेजर ईलिंग, ग्रेनेडियर गार्ड्स, ब्रिटिशर हो। ऐं पहिरियों उन जो सेंटेंस हो, कैडेट्स, आई एम योर फादर, आई एम योर मदर, आई विल लव यू लाइक अ मदर, बट आई विल एक्सट्रैक्ट द वर्क फ्रॉम यू लाइक अ बुचर, सो यू बेटर बी प्रिपेयर्ड। दैट वॉज द इंट्रोडक्शन इन टू NDA। पहिरियां 6 महीना फर्स्ट टर्मर हूंदा हुआसीं, रैगिंग ॾाढी घणी थींदी हुई।
ऐं रैगिंग बि अहिड़ी थींदी जो यानी चई नथी सघिजे, पर तॾहिं बि उन रैगिंग में असरु अहिड़ो हूंदो हो जो सभु बॉडी माइंड टफ थी वेंदा. इट हैड अ पर्पज़ बिहाइंड इट. सो दैट वॉज फर्स्ट टर्म. सेकेंड टर्म, थर्ड, फोर्थ टर्म में मां पंहिंजे ते आयुसि, छाकाणि त फोर्थ टर्म जी सॼी पढ़ाई जेका हूंदी हुई दैट वॉज कॉल्ड एकेडमिक्स. त उन में असां टोटल हुआसीं 186. 186 में मां 14 नंबर आयुसि. 3 साल थिया उते एनडीए में पूरा. तंहिंखां पोइ पहुतासीं इंडियन मिलिट्री अकेडमी देहरादून. देहरादून में बि ज़रे घटि साॻी ॻाल्हि, पढ़ाई में नंबर 1, पर फिज़िकली मां थोरो हल्को हूंदो हुउसि त उन में घटि हूंदी. पर उते बि हुननि चयो भई हिकिड़ो सिंधी आहे, 2 सिंधी आहिनि, ॾाढो सुठो था कनि, हिननि खे ॾिसूं. ड्रिल में मां ॾाढो होशियारु हूंदो हुउसि. लास्ट 10 ॾींहं हुआ त मां नॉर्मल कैडेट थी पास आउट थियो हुउसि, पर तॾहिं बि टॉप 20 में आयुसि. ऐं टॉप 20 में पंहिंजी जेका चॉइस हूंदी आहे सा ॾींदा आहिनि. त इन करे मां आर्मी सर्विस कोर जॉइन कई. ऐं आई हैव नॉट रिग्रेटेड हैविंग जॉइंड आर्मी सर्विस कोर. गिवन अनदर बर्थ I would still say I would love to join, I will join the Indian Armed Forces, and if possible I would love to join my Army Service Corps. That has been a wonderful life. 35 years in uniform, no regrets whatsoever. That is the Army life. ब्रिगेडियर साहब, तव्हां 1957 में आर्मी ज्वाइन कई. Correct. ऐं 1962 में चाइना सां असांजी वार लॻी. त उहे कुझु आज़मूदा, कुझु अनुभव जेके उन वक़्त जा तव्हां सां फेस कया हुजनि. Okay. My entire life in the Army has been a wonderful journey. We started in 1960 as a commissioned officer. Although uniform पाती 57 का, 1960 में मूंखे कमीशन मिली आर्मी सर्विस कोर में. पर पहिरियां 6 महीना हमेशह असांखे सर्विस कराईंदा आहिनि इन्फेंट्री यूनिट सां अटैचमेंट. उहा इन्फेंट्री यूनिट कहिड़ी हुई? 20 मराठा. मुंबई जो छोकिरो हुउसि, मराठा में कमीशन मिली, उहा फ़ख्र जी ॻाल्हि हुई. 6 महीना उते करे तंहिंखां पोइ आयुसि आर्मी सर्विस कोर में. पोस्टिंग किथे थी? पहिरीं जेका इन्फेंट्री जी हुई सा जम्मू दमाना कैंप. तंहिंखां पोइ ASC जी श्रीनगर बादामी बाग. नाउ ASC जो कमु हूंदो आहे ट्रांसपोर्टेशन. जॾहिं 62 जी लड़ाई लॻी त मुंहिंजे कमांडिंग ऑफिसर चयो, बाबा ड्यूटी आई आहे फॉरवर्ड एरिया में कॉन्वॉइस जी, तूं बैचलर आहीं कंदे? मूं चयो साईं छो न कंदासीं, फ़ख्र जी ॻाल्हि आहे. कमु छा हूंदो? मूंखे ॾिनो 2 मैकेनिक, हिकु इलेक्ट्रिशियन जेके फ़ौजी हुआ, 60 सिविल ड्राइवर. भई तूं पठानकोट वेंदे, पठानकोट में नयूं गाॾियूं ईंदियूं हुयूं. उन्हनि ॾींहंनि में शक्तिमान गाॾी ऐं निसान ट्रक आयूं. त उन्हनि खे फेरी करिणो, यानी ड्राइव करे पठानकोट खां उधमपुर, उधमपुर खां श्रीनगर, श्रीनगर में सामान खणी ऐं उन्हनि खे पहुचाइणो हो लेह, ऐं लेह खां अॻिते चुशूल ताईं. त इहे जेके कॉन्वॉइस थींदा हुआ, शुरू में काई दिक़त कान हुई. लड़ाई लॻी चङी तरह सां जॾहिं शुरू थी त पोइ उते हिकिड़े दफ़े रज़ांगला जे पासे शेलिंग थी हुई. हाणे मां नओं हुउसि, पर मूंसां गॾु जेके ड्राइवर हुआसीं सेकेंड वर्ल्ड वॉर जा, हुआ सिविलियन पर पुराणा सिपाही हुआ. उन्होंने चयो साहब रुकना नहीं है, रुके तो बम हमारे ऊपर ही गिरेंगे, चलते रहेंगे, नसीब में होगा तो आएगा, नहीं तो हम निकल जाएंगे. मतलब तव्हांजी जेॾी महिल सॼियूं ट्रक्स रसद खणी ट्रांसपोर्टेशन जो सॼो तव्हांजो हले पियो इहो काफ़िलो, त उन्हनि जे मथां नॉट ओनली हुयो, बमबाज़ी आर्टिलरी फायर थी हुई, पर क़िस्मत असांजे हिकु बि गाॾीअ खे कोई बि बम कोन लॻो. ऐं असां मुंहिंजूं पूरियूं 60 जूं 60 गाॾियूं असां कढी आयासीं. इहे त कॉन्वेंस पे हलिया. 22 साल. 22 साल जी उमिरि में तव्हां 60 गाॾियुनि जो काफ़िलो बमनि गोलियुनि जे विच मां खणी करे. साईं उहा मालिक जी महर आहे, मालिक जी महर. पर उन ज़माने में उन्हनि ॾींहंनि में छा हूंदो, जोश ॾाढो हूंदो. ऐं जॾहिं बम किरनि था, उहो मौत जी परवाही कोन हूंदी भई असां मरंदासीं छा न. असांजे मूं वटि जेके 60 माण्हू आहिनि मुंहिंजे हेठां, उन्हनि खे मूंखे अॻिते करिणो आहे. उन वक़्तु असांखे सॼो ख़्यालु हो त हीउ जेको मुंहिंजो कॉन्वॉय आहे सो मां हिन खे अॻिते पार कयां, जेको मुंहिंजी ड्यूटी आहे सा मां पूरी कयां.
हीअ जेके मूंखां 60 माण्हू आहिनि 62 माण्हू आहिनि, इन्हनि खे मूंखे बचाइणो आहे, मां उन्हनि जो लीडर आहियां, दे आर ऑल लुकिंग अप टू मी, हाउ कैन आई फेल, एज इरिस्पेक्टिव। मां 22 साल जो हुउसि, हू काफ़ी मूंखां वॾा हुआ, कुझु त 50-55 साल जा हुआ, उन्हनि जी मदद मूंखे मिलंदी हुई, पर कमु कयोसीं। ख़ैर लड़ाई पूरी थी, चाइना अल्टीमेटली पाणे ई यूनिलैटरल सीज़फायर कई। तंहिंखां पोइ असांखे वापसि अचिणो हो। जॾहिं वापसि पे आयासीं त ॾाढियूं तकलीफ़ूं हुयूं। मां त एज़ अ पैसेंजर थी पे आयुसि, पर ड्राइवर जेके हुआ से त हुआ, उन्हनि गाॾी हलाइणी हुई। मुंहिंजो ड्राइवर मूंखे अञा ताईं उनजो नालो यादि आहे, भगवान दास हूंदो हो। त भगवान दास चयो साहिबु मुंहिंजे हथनि में कुझु गड़बड़ थी लॻे, ऐं तारीख़ मूंखे यादि आहे त ज़ोजिला मूं क्रॉस कयो। ज़ोजिला इज़ द पास। ज़ोजिला में टेम्परेचर एट एनी वन टाइम -15 to -20 डिग्रीज़ राति जो हूंदो, ॾींहं जो अटकल -10 to 11 हूंदो। ऐं उन्हनि ॾींहंनि में असांखे कपिड़ा ॿाहिरा कोन हूंदा हुआ। अॼुकल्ह त काफ़ी प्रोटेक्शन आहे। नॉर्मल शू हूंदा, वूलन सॉक्स हूंदा, वूलन ट्राउज़र हूंदी, ऐं जर्सी ऐं शर्ट, अंगोला शर्ट। -20 डिग्रीज़ टेम्परेचर अञा ताईं हुते आहे, टेम्परेचर अहिड़ो हमेशह थींदो। डेट 6-7 जनवरी ईयर 1963। बर्फ़ अचे पई मथां, डोज़र वारा हुआ, बॉर्डर रोड्स वारा, बर्फ़ हटाईंदा, 4-5 गाॾियूं असां कढंदासीं। इन तरह सां करे पूरियूं उन वक़्तु 200 गाॾियूं हुयूं असां सां जेके क्रॉस कयूं। 2 ॾींहं 2 रातियूं पूरा उते। मज़े जी ॻाल्हि हूंदी त खाधो किथां अचे। असांखे 4 पूड़ियूं, पटाटे जी भाॼी, शायदि कुझु पीज़ बि हूंदा ऐं आचार पैक करे ॾींदा, त उहो त ॼमी वञनि बर्फ़ में। पर ड्राइवर असांजा फर्स्ट क्लास जवान चवंदा साहब कोई बात नहीं है, गरम कर देते हैं। अरे गरम कैसे करोगे? सूतर कॉटन वेस्ट जेका थींदी आहे उहा डीज़ल में ॿोड़ींदा, माचिस लॻाईंदा, थोरी बाहि लॻे, उन ते पूड़ी हीअं करे गरम, धुओं बि ईंदो, सभु कुझु हूंदो, पर बुख में माना छा आहे, हलायोसीं पाण खे। चांहि ठाहींदा, पाणी किथां अचे, बर्फ़ खणंदा, बर्फ़ खे पिघारींदा, पाणी ठहे, चांहि पती हूंदी, खंडु बि हूंदी, मिल्क पाउडर ॾाढो घणो हूंदो, त उन में मिल्क पाउडर काफ़ी विझी ॻाढ़ी घाटी जंहिंखे चइबो आहे, घाटी चांहि जेका, उन में ताक़त ईंदी। त इहे 2 ॾींहं 2 रातियूं माण्हू त निकिरंदा विया असांजूं गाॾियूं। मां आख़िरी गाॾीअ में भगवान दास ड्राइवर हो, उहा पे आयासीं। त भगवान दास जॾहिं वेठो, गाॾी शक्तिमान वॾी गाॾी, चई साहब मेरे हाथ में गड़बड़ है। क्या है? वो हथ लॻाए ॾिठो, मां दस्ताना पियल हुअसि, त मूंखे ख़बर पई भई हिन जूं आङुरियूं वियूं, फ्रॉस्ट बाइट, ॻरी वियूं। फ्रॉस्ट बाइट थींदी आहे जंहिंमें आङुरियूं बर्फ़ में ॼमी वेंदियूं आहिनि, जे दस्तानो लाहिजे त आङुरियूं उन्हनि सां ॿाहिरि अची वेंदियूं। त दस्तानो असांखे ट्रेनिंग मिलियल इहा थींदियूं आहिनि ॻाल्हियूं, त दस्तानो मां लाथोमांसि कोन। चई साहब मैं गाड़ी नहीं चला सकता हूँ। मैं कहता मेरे को भी गाड़ी चलानी नहीं आती है। कहते आप स्टीयरिंग पे बैठो, मैं गियर चेंज करता हूँ और मैं गाइड करूँगा आपको। ईअं आहिस्ते आहिस्ते करे, यानी रस्तो एतिरो नंढो हो, शक्तिमान वॾी गाॾी, जे 6 इंच हेॾा होना त गाॾी खॾ में हेठि। शुक्र आहे भॻवान जी दुआ सां असांखे उन वक़्तु मुंहिंजे ॾाॾीअ मंत्र ॾिनो हो 35 अखरी 35 अखरी, उहो चवंदा ईंदा हुआसीं। ॾाॾी चयो जॾहिं पुटु तकलीफ़ हुजे उहा चवंदो अचु, साईंअ खे यादि कंदो अचु, वञी पार पवंदे। ईअं ई थियो। ज़ोजिला खां लही हेठि सोनमर्ग पहुतासीं, सोनमर्ग खां पोइ श्रीनगर पहुतासीं। श्रीनगर में यकदमि मां भगवान दास खे एडमिट करायो आर्मी हॉस्पिटल में। ख़ैर 2-3 ॾींहं थिया, मां तेसिताईं हिसाबु किताबु सॼो ॾियणो हो, त मूंखे मैसेज आयो भई हिकिड़ो ड्राइवर आहे भगवान दास, सो लेफ्टिनेंट बंबाणीअ खे यादि थो करे। मूंखे ध्यानु अची वियो यकदमि, वियुसि हुते त पटियूं लॻल हुअसि, आङुरियूं कोन हुअसि। चई साहब आपने गाड़ी चलाई तो मैं इधर ज़िंदा हूँ। मैंने कहा भगवान दास नहीं, आपने मेरे को गाड़ी चलानी सिखाई तो मैं और आप दोनों ज़िंदा हैं आज, नहीं तो क्या पता था कहाँ। तो अहिड़ियूं ॻाल्हियूं लड़ाई में थींदियूं आहिनि। लड़ाई में छॾियो, पीस स्टेशन में बि केतिरा दफ़ा ईअं थिया। मां हूंदो हुउसि विच में सिमले खां वेंदा हुआसीं शुगर सेक्टर में, उते पहिरीं खचर ट्रैक हूंदो, म्यूल ट्रैक, तंहिंखां पोइ उनखे थोरो खोले जीप ट्रैक कयो, जीप ट्रैक खे थोरो वॾो करे 1 टन ट्रैक कयो। त मूंखे 1 टन जूं 60 गाॾियूं हूंदियूं, 60 व्हीकल्स। त उन में कॉन्वॉय कयोसीं, एट अ टाइम 30 व्हीकल्स वेंदियूं। त जॾहिं डेस्टिनेशन ते पहुतासीं, गाॾियूं ॻणियूंसीं, भई 30 निकितियूं, 29 छो?
हिकु गाॾी केॾां गुमजी वई। मतिलबु जेको तव्हांजो काफ़िलो हले पियो, हा, उहो काफ़िलो हलंदे हलंदे तव्हां होसि हिकु ताईं गाॾी पहुता त हिकु गाॾी मिसिंग हुई। अरे वापसि हलो, मां 2 गाॾियूं खणी कुझु 10-12 जवान खणी वापसि आयासीं त ॾिठोसीं ओ हेठि गाॾी पई आहे, टुकड़ा टुकड़ा। ओके, गाॾी त आहे ॾिठीसीं, ड्राइवर काॾे वियो? हाणे ड्राइवर ऊं वेठे कयईं, आवाज़ु ॾिनो त हिकु पथर ॿाहिरि पहाड़ खां ईअं जटिंग हो त उन ते घोड़े वांगुरु वेठो, हुनजे मुंहं मां आवाज़ु न पियो निकितो। जॾहिं असांखे ॾिठईं हेठि खाई, मथे अटकल उहो पथर अटकल 10-15 फुट ते हो रोड खां, इहा रोड पथर ऐं हेठि खाई 5-6 फुट। त उनखे त पहिरीं रस्सी सां ॿाहिरि कढियोसीं। तंहिंखां पोइ गाॾी टुकड़ा टुकड़ा थी वई, टुकड़ा करे 2 ॾींहं लॻा गाॾी खे मथे खणी आयासीं। त उते जेको ब्रिगेड कमांडर हो उन चयईं शाबस आहे तोखे पुटु, तूं नंढिड़ो आहीं, मां त सम्झो पिए त मां तोखे हिन वक़्तु कोर्ट मार्शल कयां, त छो तुंहिंजो ड्राइवर हेठि किरियो, तो छो तोखे ख़बर कोन पई, पर तुंहिंजो जोश ॾिसी फस्ट क्लास तूं हल। त अहिड़ा बि माण्हू हूंदा आहिनि, अहिड़ा ऑफिसर हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि लड़ाईअ में इहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, पर मालिक जी महिर, असांखे कंबर दरबार साहिब जी महिर, 25 अखर जी महिर जो निकितासीं। दर्शको, असां इहो ॿुधो त हुयोसीं त आर्मी जी लाइफ एडवेंचरस हूंदी आहे ऐं तमामु हुन में जोशीलियूं ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ टीवी पिक्चरुनि में त ॾिठो आहे, पर अॼु लाइव पहिरियों दफ़ो ब्रिगेडियर साहिब जे वाता ॿुधूं था। तव्हां ते रसद पहुचाइण जी ज़िमेदारी हुई ऐं रस्ता हुया बर्फ़ीला, बर्फ़ीलनि रस्तनि ते त ट्रक्स हली न सघनि।